ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 31/8/2022। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार सवेरे सवेरे अर्थात सुबुह सुबुह जो उथी करे बाप खे प्यार सां यादि करो त पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि ठही वेंदो। प्रश्न आहे, बाबा चवनि था कि 21 जन्मनि जे लाइ मालामाल ठहिण जो साधन छा आहे? उत्तर आहे, अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान करो त मालामाल ठही वेंदा। छो जी हिकु हिकु ज्ञान रतन लाख रुपए जो आहे। जेतिरो जो दान कंदो, बाप जी यादि में रहंदो, ओतिरो उनखे ख़ुशी जो पारो चढ़ंदो। प्रश्न आहे, पाण खां कहिड़ो पाप न थिए उनजे लाइ कहिड़ी परहेज़ करणी आहे? बाबा चवनि था, अन्न जी ॾाढी परहेज़ करो। पाप आत्माउनि जो अन्न अंदरि वञण सां उनजो असरु पवंदो आहे। हर हिक जे सर्कमस्टेंसिस ॾिसी बाप राय ॾींदो आहे। ओम शांति। केरु वेठा आहिनि, केरु आयो आहे? जीव आत्माएं ॼाणदियूं आहिनि कि असां सभु आत्मायूं हिन समय पतित आहियूं। ख़ासि भारत आम सॼी दुनिया सभु पुकारदा आहिनि, हे पतित पावन, इहे पतित दुनिया आहे। सभी आत्मायूं पतित दुखी सांवरी थी वियूं आहिनि। पतित पावन बेहद जो बाप जंहिंखे ज्ञान जो सागर सर्व जो सदगति दाता चइबो आहे, ॿार बाप जे साम्हूं वेठा आहिनि। ॿारनि खे किथां पहचान मिली? पतित पावन बाप द्वारा। जॾहिं सत्युग हुयो तॾहिं उते राजा रानी तथा प्रजा सभु पावन हुया, सभु गोल्डन एज में हुया। तव्हां ॿारनि खे हाणे सम्झ आई कि असां जीव जी आत्मायूं वेठा आहियूं। आत्मा शरीर सां गॾु आहे त सुख अथवा दुख भोगणो पवंदो आहे। आत्मा शरीर में न आहे त शरीर खे कुझु पतो ई न पवंदो आहे। आत्मा हिकु शरीर सां निकिरी वेंदी आहे त ॿिए शरीर सां कनेक्शन जोड़जी आहे त उहो ॿिए शरीर में चेतन थी, ॿियो शरीर चेतन थी वेंदो आहे। शरीर जड़, उहो जड़ थी वेंदो आहे। जड़ बि वृद्धि खे पाईंदो आहे। पहिरियों 5 तत्वनि जो पुतलो ठहींदो आहे, उन में आर्गन्स ईंदा आहिनि, तॾहिं आत्मा प्रवेश कंदी आहे, पोइ चेतनता ठहींदी आहे न। हाणे तव्हां जीव आत्मायूं वेठा आहियो न, तव्हांजे साम्हूं बाप वेठो आहे। हाणे असां जीव आत्मायूं वेठा आहियूं, उन असां कंहिंजे साम्हूं वेठा आहियूं? बाप जे साम्हूं वेठा आहियूं। उहो सुप्रीम परम सुप्रीम आत्मा आहे, एवर प्योर आहे, सदा पावन। हाणे बाप ॿारनि खे डायरेक्शन था ॾियनि, ॿार तव्हां बि बाप जहिड़ा पावन ठहिणो आहे तव्हांखे बि। तव्हां आत्मायूं अमर आहियो। तव्हां पहिरियों शांतिधाम में रहंदा हुयो। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मायूं शिव बाबा वटि आहियूं, जंहिं इहे साधारण शरीर धारण कयो आहे। सवाइ परम पिता परमात्मा जे ॿियो कोई हीअं अची न सघे जो हीअं अची करे पोइ ॿारनि खे वेही डायरेक्शन ॾे। उहो त सम्झंदा आहिनि कि परमात्मा कॾहिं ईंदो ई न आहे, उहा नाम रूप खां न्यारो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां पोइ वरी खां 5000 वर्ष पोइ अची करे बाबा सां मिलिया आहियूं। पहचान आहे कि कीअं बाबा असांखे पावन थो ठाहे। आत्मा जे पतित थियण सां शरीर बि पतित थी वेंदो आहे न। हाणे पोइ पावन ठहिणो आहे। असां आत्मायूं मूल वतन में पावन हुयासीं। ईअं पाण सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि, वीचार सागर मंथन करिणो आहे। हाणे तव्हां आत्माउनि खे पहचान मिली? असां आत्मायूं निर्वाण धाम में हुयासीं, पोइ सतयुग में आयासीं, सुख जो पाठ वॼायो। तव्हां ऑलराउंडर आहियो, इन करे पहिरियों तव्हांखे ज्ञान मिलियो। ॼाणंदा आहियो शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्रह्मणनि जी रचना रचंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां जीव जी आत्माउनि खे शूद्र वर्ण खां ब्रह्मण वर्ण में लायो आहे। शूद्र खां हाणे तव्हां ब्रह्मा मुख वंशावली ठहिया आहियो। छो? वरसो वठण लाइ। ब्रह्मा मुख वंशावली सिर्फ़ु संगम ते ई ठाहींदा आहियूं। तव्हांजे लाइ संगम आहे न। तव्हां आत्मायूं चवंदा आहियो असां पहिरियों पावन हुयासीं, हाणे पतित थिया आहियूं, पोइ वरी खां पावन ठहिणो आहे। हे पतित पावन बाबा, असांखे वरी खां पतित खां पावन ठाहियो। ईअं पंहिंजे पाण सां न ॻाल्हियूं करणियूं खपनि। हाणे आत्मा खे खुराक मिली। असां आत्मायूं पावन हुयासीं त मुक्तिधाम में रहंदा हुयासीं, पोइ स्वर्ग में आयासीं, एतिरा जन्म वरिता, हेठि आयासीं, पोइ हाणे वरी गोल्डन एज में वञिणो आहे। बाबा चवंदा आहिनि मां 5000 वर्ष बि पहिरियों बि चयो हुयो मामेकम यादि करो।
गृहस्थ व्यवहार में रहंदे, धंधो आदि में रहंदे कंदे हुए सिर्फ़ु पंहिंजी खे आत्मा सम्झो, असांखे पावन ठाहिण वारो बाप खे यादि करो। हाणे असांखे पावन ठहिणो आहे, हाणे असांखे घर वञिणो आहे, पावन दुनिया जो मालिक ठहिणो आहे। हाणे असां आयरन एज खां गोल्डन एज में कीअं वञूं, इहा चिंता लॻल हुजे। बाबा चए थो, बाबा त सहज युक्ति ॿुधाईंदो आहे कि मामेकम यादि करो त पावन ठहींदव। गीता में 2 बारी इहा महावाक्य आहे कि मन मना भव। हे ॿार, देह अभिमान छॾो, देही अभिमानी ठहो, बाप खे यादि करो। वो अथॉरिटी आहे न, तव्हांखे सभी शास्त्रनि जो सार, सृष्टि जी आदि मध्य अंत जो नॉलेज बाबा सम्झाईंदा आहिनि। तव्हां जेतिरो मूंखे यादि कंदव न, ओतिरी तव्हांजी आत्मा पवित्र थींदी वेंदी। ॿियो कोई उपाय न आहे। पत्थर बुद्धि खे पारस बुद्धि ठहिणो ई आहे। गंगा सनान सां पावन न ठहींदसीं। अगरि ठहींदा त हिते हुजनि ई न, परंतु आयरन एज में सभिनि खे अचिणो ई आहे। त पहिरियों सुबुह सुबुह इहे ख़्यालु करो वेही करे। चईंदा आहिनि न, राम सिमर प्रभात मोरे। आत्मा चईंदी आहे, हे मुंहिंजी बुद्धि, हाणे बाप खे यादि कर। बुद्धि जो योग बाप सां लॻाइणो आहे। हाणे जेतिरो जो लॻाईंदो ओतिरो हुनजी बुद्धि पारस थींदी वेंदी। पारस बुद्धि ठाहिण वारो हिकु बाप ई आहे। चईंदा आहिनि, कल्प कल्प अची करे संगम ते मां तव्हांखे ठाहींदो आहे पावन। सेकेंड जी त ॻाल्हि आहे। जीअं असांखे पतो लॻियो आत्मा खे, जीअं सेकेंड सम्झ में अची वेंदो त आत्मा यादि करणु, पावन थियणु शुरू थी वेंदी। जीअं डॉक्टर माण्हू अहिड़ी दवाई ॾींदा आहिनि जो फोड़ो अंदरि ई ख़तमु थी वञे। बाप चए थो, तव्हांखे बि मूंसां कुझु चइणो न आहे, हथ पांव सां कुझु करिणो न आहे, सिर्फ़ु बुद्धि सां बाप खे यादि करिणो आहे। कल्प पहिरियों बि तव्हां मूंखे यादि कयो, जंहिंसां तव्हांजा विक्रम दग्ध थिया। ईअं तव्हांखे सम्झायो हुयो, हाणे वरी खां सम्झायां थो। हाणे तव्हांखे बाप जी यादि सां पारस बुद्धि ठहिणो आहे। बाप चए थो, मां तव्हांजो पतित पावन बाप कल्प कल्प जे संगम ते ईंदो आहे श्रीमत ॾियण। हे मुंहिंजा लाडला ॿार, इहे आत्मा ॿुधंदी आहे न ऑर्गन सां। इहे ब्रह्मा मुख गऊ मुख चईंदा आहिनि। गऊ जानवर न आहे, इहे गऊ माता ठहरी। हिन गऊ मुख सां ॿुधाईंदा आहिनि। मंदरनि में पोइ उहो गऊ मुख ॾेई छॾियो अथनि। उन्हनि जे मुख सां पाणी वहींदो आहे, उनखे सम्झंदा आहिनि गऊ मुख। गंगा जो जल सम्झंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा, इहे ज्ञान बाप हिननि द्वारा ॾींदो आहे। इहे गऊ माता आहे न, इहे असांजी वॾी मम्मा आहे। हिननि जी कोई माता न आहे। साकार मम्मा जी बि इहा माता आहे। तव्हां सभु माताऊं गऊ आहियो न, तव्हांजे मुख सां इहे ज्ञान वर्षा थींदी आहे। बाक़ी पाणी जी नदी त सभु जॻह हूंदी आहे न। उहा गंगा पतित पावनी थी न सघी। गंगा ते बि मंदर आहिनि, जिते देवता आहिनि, देवी देवताउनि जी मूर्ति रखियलु आहे। इन देवताउनि में त ज्ञान न आहे। ज्ञान तव्हांखे मिलंदो आहे जंहिंसां तव्हां देवता ठहींदा आहियो। देवताउनि खे ज्ञानी न चईंदासीं। विष्णु खे अलंकार ॾेई छॾियो अथनि। वास्तव में तव्हां ब्राह्मणनि जा अलंकार आहिनि। तव्हां ॿारनि खे सुदर्शन चक्र फिराइणो आहे। इन में हिंसा जी कोई ॻाल्हि न आहे। इहे सभु ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। ज्ञान जो शंख वॼाइणो आहे ऐं चक्कर खे यादि करिणो आहे। इहे सुदर्शन चक्र, उन्हनि पोइ चरखो रखी छॾियो अथनि। कमल फूल समान पवित्र बि तव्हांखे हिते ई ठहिणो आहे। गदा बि ज्ञान जी तव्हांजी आहे, जंहिंसां तव्हां माया ते जीत पाईंदा आहियो। त इहे सभु तव्हांजा अलंकार आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा, इहे नर्क आहे, स्वर्ग हुन तरफ़ बीठो आहे। इहे संगम आहे, हिकु तरफ़ मेरो पाणी, ॿियो तरफ़ सुठो पाणी, सुठो अच्छा, उनखे संगम चइबो आहे, जो अची करे ॾिसंदा आहिनि। ये ज्ञान सागर परमपिता परमात्मा ऐं तव्हां सभु मेरियूं नदियूं। बाप बि आप समान पवित्र ठाहींदा आहिनि। बाप खे यादि करो, सुदर्शन चक्र फिरायो। हिन में कृपा आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। टीचर खे कॾहिं चईंदासीं छा, मास्टर जी कृपा करो त असां ऊच पद पायूं। टीचर चईंदो पढ़ो, बाप त चईंदो आहे मां तव्हांखे सभिनि खे हिकु जहिड़ो थो पढ़ायां। तव्हां चईंदा आहियो पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो। तव्हां हिन ड्रामा जा एक्टर्स आहियो। ड्रामा जे आदि मध्य अंत ऐं क्रिएटर डायरेक्टर जो पतो न आहे न माण्हुनि खे। तव्हां त पत्थर बुद्धि हुयो न, कुझु बि पतो न हुयो। हाणे तव्हां ॿारनि खे बाप
बाप खे ॼाणियो आहे त तव्हां पारस बुद्धि ठहो था। बाप चए थो सवेरे सिर्फ़ु अधु पौणो घंटो वेही करे वीचार सागर मंथन करो। पॉइंट्स त ॾाढी तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि। उन्हनि त 18 अध्याय वेही ठाहिया आहिनि। भक्ति मार्ग में पोइ ड्रामा अनुसार इहे शास्त्र आदि थींदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे पुरुषार्थ करिणो आहे। अमृत वेले उथी पाण सां गॾु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। हाणे असांखे बाप खे यादि करे पावन ठहिणो आहे। माला जो दानो ठहिणो आहे न। बाबा जी यादि सां पवित्र ठहिणो आहे। जेतिरो पवित्र ठाहींदा वेंदव ओतिरो ख़ुशी जो पारो चढ़ंदो। ये अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान ॿियनि खे करिणो आहे। साहूकार माण्हू दान पुण्य कंदा आहिनि। तव्हां आहियो अविनाशी ज्ञान रत्ननि जो दानी। हिकु हिकु रतन लख रुपए जी वैल्यू जो आहे। तव्हां जेतिरो पवित्र ठहींदव 21 जन्मनि जे लाइ मालामाल थी वेंदव। तव्हां जॾहिं पारस बुद्धि हुयव त सुख शांती संपत्ति सभु हुई। हाणे पत्थर बुद्धि थियण सां सभु ख़तमु थी वियो आहे। हाणे बाप चईंदो आहे पंहिंजे खे आत्मा निश्चय कर। सवेरे उथण जो अभ्यास करो। समय सुठो आहे। बिना अंधियारी राति में मनुष्य घोर पाप कंदा आहिनि। हाणे तव्हांखे पावन ठहिणो आहे। तव्हां 100% निर्विकारी हुयो। हाणे आत्मा में खाद पयल आहे। उहो निकिरंदी योग भट्टी सां, योग अग्नि सां। हिन ज्ञान और योग जी सम्झाइणी सां विनाश न थींदो। इहे ज्ञान और योग जी सम्झाइणी जो कॾहिं विनाश न थींदो आहे। बाबा चए थो थोरो बि कोई माण्हू ज्ञान ॿुधो आहे न त स्वर्ग में अची वेंदो आहे। कॾहिं बि विनाश न थींदो। थोरो ॿुधण में बि प्रजा में अची वेंदो। बाप त चईंदो आहे ॿार पूरो वरितो वठो। जॾहिं ज्ञान ॿुधो ई था त सुठी रीति ॿुधी करे धारण करे उच्च पद पायो। कल्प पहिरियों मुआफ़िक उहो ई राजा उहो ई प्रजा आदि ठहींदा। अज्ञान काल में बि दान पुण्य कंदा आहिनि त राजे ई घर में वञी करे जन्म वठंदा आहिनि। कोई कर्मनि अनुसार ग़रीब जे घर जन्म वठंदा आहिनि। बाप भी करम अकरम जी गति सम्झाइनि था। सत्युग में कर्म असांजो अकरम थी वेंदो। छो जी माया न हूंदी। ये रावण राज्य आहे न, उहो राम राज्य आहे। हाणे रावण राज्य जो विनाश थींदो। सत्युग जी स्थापना थी थिए। बाप त ॾाढी सुठी रीति सां सम्झाईंदा आहिनि। कन्याउनि खे सुठी तरह सां सम्झाइणु खपे। बंधन मुक्त आहिनि न। कन्याउनि जी कमाई माता पिता न खाईंदा आहिनि। माउ बाप कन्याउनि खे पूजंदा आहिनि। कन्या जॾहिं विकारी थींदी आहे त सभिनि जे अॻियां मथो टेकदी आहे न। भल कन्या बि देवताउनि जे अॻियां मथो टेकदी आहे। छो जी जन्म त पतित माउ बाप सां वठंदी आहे न। देवता आहिनि त आहिनि ई पावन। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां सो देवी देवता हुयासीं। 21 जन्मनि जे लाइ वरी खां पतित ठहिया आहियूं। सॉरी बाबा चए थो हाणे तव्हां सम्झो त असां पहिरियों देवता हुयासीं। 84 जन्म वठी करे पतित ठहिया आहियूं। हाणे 21 जन्मनि जे लाइ बाबा खां वसु वठी पावन था ठहूं। पोइ त 21 जन्मनि खां पोइ वापसि खां पतित ठही वेंदासीं न। त 84 जन्म वरिता, पतित ठहिया, उतरंदा आयासीं। हाणे असांखे वरी खां श्रीमत ते हलणो आहे त पोइ कोई पाप कर्म न करिणो आहे। पाप आत्माउनि जो अंदरि न वञिणो खपे। परहेज़ त बाबा ॿुधाई अथई न त उहो असरु पइजी वेंदो। परंतु काथे काथे सर्कमस्टेंसिस ॾिसणो पवंदो आहे। कर्मनि जो हिसाबु किताबु आहे। अलॻि ठाहिण न ॾींदा आहिनि। हा बाबा उन्हनि खे अलॻि ठाहिण न ॾींदा आहिनि त कर्मनि जो हिसाबु किताबु न आहे। त बाबा चए थो ठीकु आहे लाचारी आहे, बाप खे यादि करे खाओ। लेकिन जो ॿार अलॻि ठाहे सघंदा आहिनि पोइ उन्हनि जे लाइ इहा श्रीमत न आहे। इहा श्रीमत उन्हनि जे लाइ आहे जो अलॻि ठाहे नथा सघनि। भुलिजंदव त तव्हांजे ते असरु करे छॾींदो। इन करे बाप जी यादि में लाचारी में खाओ। बाप खे यादि करण सां नज़दीक ईंदा वेंदव। नज़दीक बाबा जे ईंदा वेंदव। हाणे तव्हां सम्मुख वेठा आहियो न। बाप डायरेक्शन ॾींदा। हे ॿार चईंदा आहिनि बाप ॻाल्हाए थो त बाप खे यादि करिणो आहे। हे ॿार चई बाप
असां सां ॻाल्हाइनि था त बाप खे यादि करिणो आहे, पोइ करो न करो तव्हांजी मर्ज़ी, जो कंदो सो पाईंदो, सिधी ॻाल्हि आहे न। इहे त सम्झी विया, इहा हॉस्पिटल आहे, हेल्थ वेल्थ जी यूनिवर्सिटी बि आहे न। इन में 3 पैर पृथ्वी जा खपनि बसि। ॿिए जो बाप ॾिसो कीअं पढ़ाईंदो आहे, केतिरो निरंकारी बाप आहे न। पतित शरीर पतित दुनिया में वेही तव्हां ॿारनि की केतिरी महिनत था करनि असां ॿारनि जे मथां। ॿार हाणे तव्हां पंहिंजो वरिसो वठी वठो, असां साक्षी थी करे ॾिसूं था केरु केरु सुठो पुरुषारत कंदो आहे। हिन में 3 पैर पृथ्वी खपे। कलकत्ता में सेंटर आहिनि, केतिरनि जो कल्याण थिए थो न, जो आपस में मिली करे सेंटर हलाईंदा आहिनि। उन्हनि खे बि पद त मिलंदो ई आहे। क्लास जेतिरो कमिरो हुजे जंहिंमें सभु क्लास ॿुधी सघनि। बसि असांखे त गोल्डन एज में वञिणो आहे, सवाइ यादि जे ॿियो कोई उपाय न आहे। बाप चईंदो आहे ॿार पंहिंजो ऐं ॿियनि जो कल्याण करिणो आहे। तव्हां इहा हॉस्पिटल खोलो, तव्हांखे हिते ॾाढनि जी आशीर्वाद मिलंदी। मनुष्य कॉलेज खोलंदा आहिनि ॿियनि जे लाइ, ख़ुदि त न पढ़ंदा आहिनि, त उन्हनि खे ॿिए जन्मनि में सुठी विद्या मिली वेंदी आहे। बाप चए थो चाहे ग़रीब आहियो चाहे साहूकार, 3 पैर पृथ्वी जो प्रबंध हुजे जंहिंमें वेही ज्ञान योग सिखलायो। पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि ठाहियो। चईंदा आहिनि भाउ ऐं भेण ठाहींदा आहिनि। दुनिया वारा चईंदा आहिनि इहे त भाउ भेण ठाहींदा आहिनि, विख जो वरिसो छुड़ाईंदा आहिनि न। लेकिन भाउ भेण बि छो ठाहींदा आहिनि, जॾहिं हिकु ई मां स्त्री बि चए बाबा, भाई बि चए बाबा, त भाउ भेण थी विया न। इन सां विख जे वरिसे जो सां छुड़ाइण जो इहो रास्तो आहे। त बाबा चवनि था पोइ दुनिया, माण्हू चईंदा आहिनि पोइ दुनिया कीअं हलंदी। इहा त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो की हुते इहा दुनिया कोई भोग बल जी न आहे। हुते त योग बल सां ॿार पैदा थींदा। हाणे तव्हां हुन नए विश्व जा मालिक था ठहो न। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरधारणा जे लाइ मुख्य सार सुबुह उथण जो अभ्यास विझो। सुबुह जो उथी करे वीचार सागर मंथन ज़रूरु करिणो। अधु पौणो घंटो बि वेही करे पंहिंजे पाण सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। बुद्धि खे ज्ञान सां भरपूर करिणो आहे। ॿियो आहे ॾाॾनि जी आशीर्वाद वठण लाइ 3 पैर पृथ्वी ते कॉलेज और हॉस्पिटल खोलो। बाप समान निरंकारी ठही सेवा करणी आहे असांखे। वरदान चइनि सब्जेक्ट में हर रोज़ कोई न कोई नवीनता जो अनुभव करण वारा तीव्र पुरुषार्थी अथव। ज्ञान में नवीनता जो अर्थ आहे समझदार ठही करे हलणु, अर्थात जो पंहिंजे में कमी आहे उनखे ख़तमु कंदा वञो। त ये ज्ञान जी नवीनता, भई अॼु ये ख़तमु कयो, कल्ह ये परीहं। योग में प्रयोग में नवीनता अर्थात उनजी परसेंटेज खे वधायो। यही चइनि सब्जेक्ट में स्व जी प्रगति में नवीनता, विधि में नवीनता, प्रयोग में नवीनता, सेवा में नवीनता, ॿियनि खे सहयोगी ठाहिण व परसेंटेज वधाइण में नवीनता जो अनुभव करण माना तीव्र पुरुषार्थी थियणु। इन सां ई समीपता जो अनुभव थींदो रहंदो। स्लोगन आहे प्योरिटी जी अथॉरिटी ही सभिनि खां वॾी पर्सनैलिटी आहे। प्योरिटी जी अथॉरिटी ही सभिनि खां वॾी पर्सनैलिटी आहे। अच्छा, ओम शांति।